अस्सलाम वालेकुम नाज़रीन सब खां पहिरीं असीं ज़िक्र कंदासीं रुबेली जे उन तस्वीरनि जे बाबति जेके हिन वीडियो जे प्रोफाइल ते आहिनि। कुझु दोस्त सोची रहिया हूंदा त उहे जेके तस्वीरूं आहिनि फेक आहिनि, उन बाबति मूंखे का बि ॼाण नाहे फेक आहिनि या असली आहिनि। बहरहाल उहे जेके तस्वीरूं आहिनि मूं गूगल सर्च तां डाउनलोड कयूं आहिनि ऐं अगरि तव्हां बि उहे तस्वीरूं ॾिसणु चाहियो था त तव्हां बि रुबेली जो नालो लिखी ऐं उहे सर्च कंदो त तव्हांखे बि उहे जेके तस्वीरूं आहिनि उहे गूगल सर्च ते ॾिसण में मिलंदियूं। त नाज़रीन वीडियो जी तरफ़ हलूं था, असली वीडियो जी तरफ़। त नाज़रीन अॼु वीडियो जो उनवान आहे त सिंध जी मशहूरु अदाकारा होस्ट रुबेली केरु आहे। नाज़रीन कुझु ज़रियनि खां इहा मालूमात मिली आहे त रुबेली जेका आहे सा असुलु उमरकोट जी आहे ऐं ज़ात जी अब्बासी आहे। जॾहिं त कुझु माण्हुनि जो चवणु आहे त हू उमरकोट न पर लाड़काणे जी पंजाबी आहे। त नाज़रीन इन ॻाल्हि जी तस्दीक का बि न आहे। इहे जेके ख़बरूं आहिनि इहे सिर्फ़ु असांखे सोशल मीडिया जे ज़रिए मिलियूं आहिनि, बाक़ी इहा तस्दीक इन शइ जी न आहे। ऐं व्यूअर्स हिन महिल ताईं कंहिं बि इंटरव्यू में या कंहिं बि प्रोग्राम में इहा मालूमात न मिली सघी आहे त रुबेली केरु आहे, उनजी रहाइश किथे आहे, हू कहिड़े ख़ानदान सां तालुक़ रखे थी, हुनजो वालिद साहबु कहिड़ो आहे, उनजा भाइर कहिड़ा आहिनि, उनजा रिश्तेदार कहिड़ा आहिनि, इहा कंहिं अॼु ॾींहं ताईं मालूमात न मिली सघी आहे। हाणे सुवालु इहो आहे त हिन शोहरत कीअं हासिलु कई। व्यूअर्स अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पहिरियां हीअ डांसिंग बि कंदी हुई ऐं नंढनि प्रोग्रामनि में स्टेज शो में हीअ हिसो वठंदी हुई। तॾहिं हिन जी एतिरी शोहरत न हुई। त आहिस्ते आहिस्ते जॾहिं हू अॻिते अचणु शुरू थी वई त हिन खे शोहरत बि मिलणु शुरू थी वई। नाज़रीन हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मौजूदा टाइम ते सिंधी जेका मीडिया आहे, सिंधी चैनलनि जूं जेके बि अदाकाराऊं आहिनि, हीअ जेका रुबेली आहे उहा सभिनी खां वधीक जेका आहे सा फ़ाहिशी वारा वीडियो ठाहे थी। हिकिड़ी इहा हक़ीक़त आहे, जेकर तव्हां नज़र फिराईंदोसि अहिड़ी जेका का बि अहिड़ी अदाकारा न आहे जेका हिन खां वधीक फ़ाहिशियत फैलाए सिंधी मीडिया ते। त हीअ वाहिद औरत आहे ऐं हिन जो शोहरत हासिलु करण जो सबबु बि इहो आहे छो जो हीअ जेका औरत आहे उहा सभिनी खां हटी करे माना हिन जा जेके वीडियोज़ आहिनि सोशल मीडिया ते आहिनि, सभिनी खां हटी करे हिन माना कमु कयो आहे ऐं उहो ई सबबु आहे जो अॼु हू सभिनी खां वधीक मशहूरु आहे। ऐं ॿियो सबबु इहो बि आहे त हू टिकटॉक ते बि सुठी चङे पाकिस्तान जे मशहूरु टिकटॉकरनि में शामिलु आहे। त टिकटॉक ते बि मशहूरु थियण जो इहो ई सबबु आहे जो हिन जा जेके वीडियोज़ आहिनि उहे सभिनी खां मुख़्तलिफ़ आहिनि ऐं हीअ औरत जेका आहे उहा आज़ादु आहे। हिन जी मर्ज़ी आहे जेको कुझु करे जेको कुझु न करे, जंहिंसां वणेसि तंहिंसां वञी मिले, कंहिंसां मतिलबु हीअ हिकु आज़ादु आहे जीअं हिकिड़ो मर्द आज़ादु हूंदो आहे। व्यूअर्स सोशल मीडिया ख़ासि तौर ते टिकटॉक ऐं फेसबुक ते बि हिन जा काफ़ी स्कैंडल हली विया आहिनि। काफ़ी माण्हू जेके आहिनि से हिन ते तनक़ीद बि कनि पिया। नाज़रीन जेकॾहिं ॾिठो वञे त काफ़ी शयूं माना हर नए ॾींहुं रुबेली बाबति अचनि थियूं। त काफ़ी माण्हू रुबेली ते तनक़ीद बि कनि था ऐं काफ़ी माण्हुनि जो इहो चवणु आहे त अहिड़े क़िस्म जी औरत जे ते पाबंदी लॻाई वञे ऐं उनखे सिंधी मीडिया ते उनजो को बि प्रोग्राम न करायो वञे। त नाज़रीन उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। पाण हाणे ताज़ो ॻाल्हि कंदासीं इरशाद जागीरानी ऐं रुबेली जे बाबति जेके कुझु स्कैंडल आया आहिनि। हिननि ॿिन्ही जे विच में 2-3 स्कैंडल आया आहिनि। सो हिकिड़ो त इन्हनि जो कलाम आयो जंहिंमें तमामु बेहूदा लिबास पातल हुयो रुबेली खे ऐं अंदाज़ तमामु ग़लति हुयो जंहिं ते तमामु हद खां वधीक तनक़ीद कई वई। त नाज़रीन उन खां पोइ हिकिड़ो हाणे ताज़ो ई सोशल मीडिया ते हिकिड़ो वीडियो आयो, तमामु माना इंतिहा जी दंग हुई। एतिरो वीडियो उहो ख़राबु हुयो, माना तव्हां सोचे बि नथा सघो त माना इहो रुबेली करे सघे थी बिल्कुलु। ऐं उहो वीडियो हक़ीक़त हुई सिर्फ़ु हिकिड़ी शोहरत हासिलु करण जे लाइ। त नाज़रीन हीअ वाहिद औरत आहे जीअं सिंधी मीडिया में तमामु घणी जेका आहे सा बदफेली तमामु घणी तमामु गंदा जेके हिन वीडियोज़ ठाहिया आहिनि। त व्यूअर्स उन्हनि गंदे वीडियोज़ ठाहिण खां पोइ रुबेली ते तमामु घणी तनक़ीद करण खां पोइ मां रुबेली ख़ुदि माना हिकिड़ो पैगाम ॾिनो त इहा जेका वीडियो आहे एडिट थियल आहे। त अव्हांखे ॿुधाईंदो हलां त एडिट न थियल हुई, बिल्कुलु हक़ीक़त वीडियो हुई ऐं उन में को बि शक न हो, हक़ीक़त वीडियो हुई, पर पाण खे लिकाइण जे लाइ इहो ईअं कयो वियो।